मीरपुर बठोरो तेलके में कणक जी आगाटो फसल तबाह थी वियो। घटि अघ ते ख़रीद करण जी कटौती जारी। जॾहिं त मीरपुर बठोरो तेलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कणक जी आगाटो फसल तयारु लाभारा शुरू थी विया। जॾहिं त फसल मार्केट में अचण खां पोइ फ़ी मन 100 खां 200 रुपया घटि ॾिनो पियो वञे। ॿिए पासे 2 खां 4 किलो कटौती कई पई वञे। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। जॾहिं त आबादगार मुश्ताक चांडियो, आज़ाद अब्दुल सत्तार चांडियो, कादिर बख्श ज़ौर, बेराम चांडियो, हाजी ख़ासकेली ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, गुज़िरियल साल बि आबादगारनि खे बारदानो न मिली सघियो। हिननि चयो त हुकूमत सिंध जी खुराक खाते खे घुरिजे त वक़्त सां सरकारी ख़रीदारी सेंटर खोले आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे, न त ॿिए सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोरो।